जय झूलेलाल। मां लालचंद तोताराम नागपाल बेंगलोर खां तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां। चाहियां थो त हिकु या ॿ मिंट वक़्तु तव्हां मूंखे ॾींदा। असांजी सिंधी क़ौम थोरी पोइते थींदी थी वञे, इन जे लाइ असांखे घणा ई रस्ता ॻोल्हणु खपनि जंहिंजे करे असांजी सिंधी क़ौम खे असां मथे आणियूं। एतिरे क़दुरु जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट एक्ट में सिंधी वॉज एडेड 1967 में, रिकॉग्नाइज 4 अप्रैल 1967 ते इंडिया गवर्नमेंट भी कई हुई। त छा असांजो फ़र्ज़ु नथो बणिजे? असांजो फ़र्ज़ु बणिजे थो त असां बि सिंधी क़ौम खे पंहिंजे मथे आणियूं। सारंगीअ जो उस्ताद बिलासपुर में असांजो प्यारो राजेश पारसमनी आहे। अॼु उन वॾी हिकु मुख्य भूमिका करण जो मक़सदु पाण ते खयो आहे। उन 27 जून खे मुक़ररु कयो आहे पंहिंजे ॿियनि सां सलाह करे त भई असां इन ॾींहुं सिंधी सारंगी डे मल्हायूं। तमामु मूंखे इन जी आइडिया वणी आहे। 27 जून इन वास्ते मुक़ररु कयो आहे जो 27 तारा थींदियूं आहिनि सारंगी में, ऐं सिंधी सारंगी जेकी असांजी 2000 पुराणी निशानी हुई अॼु लुप्त थी चुकी आहे। इनखे असां वरी मथे आणण जे करे इहा ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे त इन में असां सभई भाग वठूं। हा, सारंगी हिन वक़्तु तमामु मशहूरु कोन्हे। असां सभु सारंगी हलाइण वारा सिंधी घणा ई न मिलंदासीं हिन वर्ल्ड में हिन वक़्तु ग्लोबल ते, पर छा असां उन ॾींहुं पंहिंजे सिंधियत खे यादि करण लाइ 27 जून ते पाण में ई हिक ॿिए सां थोरो सिंधी ॻाल्हायूं, कोई सिंधी गानो ॿुधूं, कोई सिंधी म्यूज़िक ॿुधूं, कोई सिंधी भॼन ॿुधूं, त इन सां असांखे यादि रहंदो, असांजी ईंदड़ पीढ़ी खे यादि रहंदो त भई 27 जून हिकिड़ो सारंगी डे, सिंधी सारंगी डे बि थींदो आहे। राजेश पारसमनी वटि तमामु घणा ई अवॉर्ड खटियल आहे। हो त एतिरे क़दुरु हुन में अंदरि गुल मिली आहे जो पंहिंजे हर हिकु सारंगीअ जो नालो बि रखंदो आहे। मुंहिंजे चए ते हिकु दफ़ो मुंहिंजे सलाह ते हिकु सारंगीअ जो नालो हिन आशीर्वाद बि रखियो आहे। मां हुनजो शुक्रगुज़ार आहियां। चवण जो मतिलबु इहो आहे त सिंधीअ खे अचो सभई असां मिली करे इन सिंधी ॿोलीअ जी सॼे दुनिया में फैलाइणु चाहियूं त भई सिंधी असां छा छा न करे सघंदा आहियूं, छा छा न कयो आहे, ऐं सिंधीअ खे क़ाइमु रखिणो आहे, सिंधियत खे जिंदाबाद करिणो आहे। जय झूलेलाल, जय सिंधियत।